मलेर जी UC1 गरीबाबाद जे लाल शाह कब्रिस्तान के पानी साथी जागीर समझी ॾींहं ॾिठे सालन खां मौजूद क़दीमी कीमती निम जे वणनि जो गैर क़ानूनी तरीक़े सां वण कटाइण जो ठेको ॾेई छॾियो। वण वढण जे इतलाउ ते इलाइक़े वासिन मौक़े ते पहुची वीडियो बणायूं, जंहिं ते ठेकेदार कटियल वण ट्रकुनि में भरे खणी वञण में कामयाब थी वियो। सोशल मीडिया ते वीडियोस अचण खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी UC गरीबाबाद जो सेक्रेटरी मोहम्मद अली बलोच, UC चेयरमैन नवाज़ अली परियार, इलाइक़ाई काउंसलर कादिर बख्श लासी पहुची विया, जिन इलाइक़े वासिन खे वधीक वण न वढण जो यकीन ॾियारियो। उन मौक़े ते UC चेयरमैन अली नवाज़ परियार चयो त वणनि जे वाढीअ बाबति मूंखे कंहिं बि क़िस्म जो को इतलाउ न हो। ही ग़लति ऐं गैर क़ानूनी अमल आहे, जंहिं में मुलविस अंसरनि ख़िलाफ़ तहक़ीक़ात करे क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। ॿिए तरफ़ इलाइक़े वासी नौजवाननि समाजी अॻवान माशूद खासकेली, धरती धणी तहरीक जे अॻवान तारिक सुमरो, क़ौमी अवामी तहरीक जे अॻवान आबिद हुसैन अब्बासी जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची